अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अॼु मौजूदु आहियां मुंहिंजी पंहिंजी पुफी जंहिंजो जनमु 1939 में थियो आहे। 1939 हिन वक़्तु 2026 आहे ऐं उन मुताबिक़ हिन वक़्तु पुफीअ जी उमिरि 87 साल बीहे थी। त मां पंहिंजी पुफीअ खां अॼु थोरो पंहिंजो यादगार इंटरव्यू ऐं यादगिरियूं जेके आहिनि उहे हुन खां पुछंदुसि त पुफी तुंहिंजो जेको ॼमु आहे उहो बाबे खां घणा साल यानी पोइ थियो? घणा साल पोइ थियो बाबे खां? अलाए भाई न आहे न अॻे हूंदी कान इहा सोच। पोइ बि माना बाबो तोखां घणा साल भला वॾो हुयो? वॾो पोइ बि साल ॿ साल ॿ यानी बाबे जी 1938 ऐं साल जे हिसाब कर त 1939 में पुफीअ जी पैदाइश थी आहे। त तूं पोइ जॾहिं नंढड़ी हुई त नंढड़ी जेकॾहिं महिल कुझु सम्झ में तूं आई त सम्झ में पोइ तोखे केतिरी हीअं जो तोखे भला तालीम लाइ क़ुर शरीफ़ जी तालीम लाइ तोखे विहारियो वियो? जेतिरी तुंहिंजी छोकिरी न आहे हा ठीकु आहे इन जेतिरी त पोइ क़ुर शरीफ़ जी तालीम उहा कंहिं वटि हासिलु कई? उहा कुराड़ी चवाई थी न बचुल हा उन वटि पढ़ंदी हुअसि। कुराड़ी बचुल उहा साईं मोहम्मद जुमन लाखेर जी नानी माना साईं मोहम्मद जुमन लाखेर जी नानी कुराड़ी बचुल उन वटि तो क़ुर शरीफ़ पढ़ियो? हा उन वटि मां पढ़ियो ऐं उहो क़ुर शरीफ़ सॼो पुॼायो तो? हा हा सॼो तो पुॼायो न? हा भला पोइ जॾहिं तुंहिंजा जेके भाइर आहिनि वॾो भाउ चाचो बख्शल हा उहो क़ुर जो पढ़ियलु उहो क़ुर शरीफ़ उन पढ़ियलु बाक़ी रुॻो पिणे हा ऐं अधो कादन हा ऐं पंहिंजो अधो अली हा इहे कोन पढ़ियल। इहे त चाचो बख्शल त स्कूल में पढ़ियो न ऐं चाचो कादन बि स्कूल में पढ़ियो बाबो बि पढ़ियो चाचो अली बि पढ़ियो पर क़ुरानी तालीम उन्हनि यानी पिराई हुआ क़ुर शरीफ़ उन्हनि पढ़ियो। पोइ ॾाॾी उन्हनि खे क़ुर शरीफ़ लाइ या स्कूल वञण लाइ चवंदी? बाबो उहो चवंदो आहे? हा हा बाबा खे पिणे खे असली न वेंदो मार ॾेई स्कूल में हितां पंहिंजो मंगसन जो हूंदो पंहिंजो मास्तर सिराई मोहम्मद बख्श जी जी उन वटि इहो पंहिंजो वठी वेंदो हुअसि। त तूं नंढे में नंढी भेण हुई वॾे में वॾो तुंहिंजो भाउ चाचो बख्शल त उहो तोसां केतिरी मोहबत कंदो? उनजी ॾाढी कुर्ब हूंदो पर उन खां वधीक जेका ॻाल्हि हुजे न तुंहिंजे पीउ जी हूंदी। पीउ जी हाणे तुंहिंजी जेका भेण जंहिंखे कोड़ी सॾियो वेंदो ऐं उनजो असुलु नालो नेमत हुयो ऐं या नियामत करे सॾियो वेंदो त तूं उनजी माना तव्हां भेनरूं ॿ हुयो त पोइ उन तुंहिंजी भेण जी तोसां केतिरी मोहबत हुई केतिरी लॻंदी? उनजी ॾाढी हूंदी वीचारी उहा ॾुखी हूंदी। पोइ तोसां हुनजी मोहबत हूंदी? ॾाढी हूंदी। तोसां जॾहिं मिलंदी? हा मिलंदी पोइ जॾहिं असां वटि ईंदी न पोइ लटो कपिड़ो बि मां वठी ॾींदीसांसि। तुंहिंजे ॾाॾे खे चवंदी हुअसि त बाबा अधीअ खे लटा कोन्हनि के मूंखे लटा आहिनि पंहिंजे अधीअ खे वठी ॾे पोइ ख़ुदा सां कमु पए बाबो ओॾी महिल ई वञी वठी ईंदो। भला उन वक़्तु जॾहिं असांजे चाचे बख्शल खे कपिड़े जो दुकानु आहे हा जॾहिं वाधन जे पुट फरीद सां त पोइ तॾहिं भला कपिड़ा वपड़ा चाचो बख्शल तव्हांजे लाइ वठी ईंदो? खणी ईंदो ताकिया खणी ईंदो राति जो घर रखंदा सुबुह जो दुकान ते रखंदा। अच्छा त इहो हाणे चाचे बख्शल जी शादी बि अॻु थी आहे चाचे कादन जी शादी बि अॻु थी आहे तोखे माना यादगिरी कान्हे का? भला जॾहिं मुमताज़ ऐं असांजो गुलाम हाजी गुलाम जा तोहर थिया आहिनि उहा त यादगिरी अथई न? पोइ उन जे हिते पंहिंजो तोहरनि ते ॻाइणी आई जेका रंडी जेका अल्लाह वसाई चांडियन जी अल्लाह वसाई ॻाइणी आई पोइ उहा तो ॾिठी उन सां मिली उन जो जेको राग आहे उहो तो ॿुधो? राग मां न ॿुधो। अच्छा उन राग ॿाहिरि चयो? हा बाक़ी हाणे वरी जॾहिं उते जेके ॿोॾूं अचनि थियूं भला त पहिरियों तूं नंढी आहीं त वॾे में एॾी ॿोॾ भला उहा तूं केतिरी तो ॿोॾ आई आहे? मां जॾहिं आहियां जॾहिं खादम जा हुआ न असांखे त असां ॿेड़ीअ ते चढ़ी ऐं उनजी छठी करणु विया आहियूं। अच्छा इहा उहा वॾी ॿोॾी?
उन खां अॻु में वञा इन जे ॼमण खां अञा अॻु में न आहे ख़बर अॻु में ॿोॾ उहा तोखे यादि न न आहे आहे यादि हाँ भला तूं नंढड़ी हीअं ॻोठु त ज़रूरु ओड़े पाड़े में पंहिंजो के पाड़े वारनि सां या को सहेलियूं या हुन सां रांदि रूंद कंदी हूंदीअ रांदि खैर सोनारी त अञा वीचारी आहे हा बाक़ी जेका शहज़ादी जुमन जी धीउ उहा वीचारी मरी वई पोइ उन सां मां वञी रांदि खेॾंदी हुअसि हा पोइ इन जे करे जो बाबे खे चोरीअ वञी खेॾंदी हुअसि त पोइ बाबे खे जो ख़बर पई त सोनारनि ॾे छो थी वञे खेॾणु ओॾो जो सॾु करे अचे जो वतई लकुण ॾिसां अम्मा चयसि त चरियो ई छा हो बि छोकिरी हीअ बि छोकिरी जे रांदि खेॾनि त छा आहे इन्हनि जो जेको वरी जुमन हूंदो हो न मास्तर हुयो न आहे न पोइ उन चयसि त मामा मुंहिंजी बि धीउ आहे ॿी मुंहिंजी भाइटी आहे इहे रांदि खेॾंदी वञी गुॾनि सां इनखे न मारींदो कर अच्छा अच्छा पोइ इहे सोनारनि खे अलावा जीअं पाड़ में ओड़े ॿिया लाखियर आहिनि ओड़े महिल ईंदी खेॾण रांदि वांदि लाखिरनि में पुफी खेरां जी ॻाल्हि थी करी खैरां जी धीउ हा इहे हा उन सां तुंहिंजी मोहबत हुई हा हा वाह ॿी जेका मंडम मंडम हा उन ॾे वेंदी उन सां माना तुंहिंजी माना वेझड़ा माना हुई हा पोइ वरी जॾहिं ॿी वरी जेका हुस्ना मीरबर नही जना जी धीउ ॿी वरी उन सां हूंदी त हाणे असांजी जेके वॾनि जी मोहबत आहे जीअं चाचो वाधल विघो हाणे उन सां त उन्हनि सां असांजी अचणु वञणु हूंदो हो त उहे बि असां ॾे ईंदा वेंदा असां बि ॾे वेंदा हुआसीं त केतिरो तालुको इहो भला कॾहिं जुड़ियो ऐं कंहिंखां जुड़ियो या तोखे थोरो ॿुधाईंदो त ॾाॾे खां वठी जुड़ियो बाबे खे ख़बर हुई माना ॾाॾे खां वठी जुड़ियो या उन खां अॻु में न बाबे जे करे ॾाॾे खां माना पोइ ॾाॾे जी उन त गॾु कढियो हो न त मोहम्मद सियाल जेको ओड़ा ॾिठो पोइ उन चयसि त मामा जे तूं कढी मां न कढां सही पोइ बाबे ऐं धणी बेका वारा इहे वाधड़ वारा इन्हनि जो कढियो न त पोइ हुन वीचारे न कढियो अच्छा इहो जॾहिं वरी उहो दुकान कढियो गॾिजी जेको आहे हुननि पाण में या कई त पोइ दुकान ते ॿई गॾु वेहंदा सही जॾहिं दुकान उहे पाण हलाईंदा हुया त जेको वास्तो हुयो असांजो विघनि सां त उहो ॾाॾे जो ई हुयो यानी जीअं चाचो वाधल उन जो पीउ हुयो मोहम्मद ख़ान उन सां ॾाॾे जी मोहबत हुई ऐं वरी ॿियो जेको मोहम्मद ॿियो न अथई उनजो नालो बि उन्हनि जे पीउ जो सुञाणो हो धनबख्श न उमेदली अच्छा इन्हनि जे पीउ जो उहो नालो हो मां जो बचल नालो हो न अच्छा सही हाणे इहो जॾहिं तूं क़ुरान शरीफ़ बि ॼण पढ़ी वई आहियां भाभी वारा चाचे वारा उहे बि यानी पढ़ाई कनि था त चाचो बख़्शल जेको आहे उहो यानी जॾहिं लॾे थो वञे हितां त दुकान तॾहिं बंदि थियो न दुकान पोइ बंदि थियो माना लॾे वियो त पोइ बंदि थियो न त पोइ जॾहिं अदो कासिम ऐं अदो शमन बि हिते पढ़ंदा हुया त पोइ लॾे वियो त बि कासिम वारा हिते पढ़ंदा हुआ न पोइ लॾे त पोइ ॿई पुट होॾे हुयसि न चांजेबा वरी उहे हलियो जेको हुयो माना पहिरियां हिते पढ़ंदा हुया न पहिरियां हिते पढ़ंदा हुआ हाणे ॾाॾे जी जेका भेण हुई ॾाढी रहमत तुंहिंजी उहे लॾे विया आहिनि ठारू ॾेपर त ॾाढो उन्हनि खे हिते लॾाए आयो न लॾाए आयो त मुंहिंजी भेण हिकिड़ी आहे मां छो पंहिंजे भेण खे फिटी कयो अच्छा ॾाॾे जी भेण इहा हिकिड़ी ॿी बि हुई न ॾाढी वॾण उहा कुंवारी उन शादी कोन कई उहा तो ॾिठी उहा तो कोन ॾिठी अच्छा उहा चवंदा ॾाॾे सां गॾु कमकार कंदी माल बाल चाराईंदी अम्मा ॻाल्हि कंदी त हर बि कराईंदी बनी कंदो हो न बाबो अच्छा उहा जेका वॾणी पुफी ॾाॾी उहा ॾाढी रहमत खां वॾी या नंढी वॾी पुफी रहमत अम्मा पाण में सोटियूं हो न
अच्छा वरी सोटियूं हुयूं? हा 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 अच्छा अच्छा त पोइ माना सोटियूं हुयूं त ईअं खणी चइजे त पंहिंजो ॾाॾो उभायो ॾाॾीअ जो पीउ पीउ ॾाॾो उभायो ऐं जी ॾाॾीअ जी माउ जो नालो छा हो तुंहिंजी नानीअ जो नालो? न्यामत जो ॾसी मैं उहा त पुफी कोड़ी न अधी कोड़ीअ जो ते पोइ रखियुनि न नालो बाबा माना ॾाॾीअ जी माउ जो नालो न्यामत आहे? हा पोइ उहो वरी पंहिंजे धीउ ते रखियईं? हा हाँ। नानी जब मरी वई न हाँ। त पोइ उन ते पंहिंजे अम्मा धीउ ते रखियो धीउ न ते रखियईं? हा अच्छा पोइ जो हिकिड़ी ॿी न पई छॾे त माना पोइ ॾाॾीअ जे पीउ जो नालो उभायो उभायो ऐं पंहिंजे माउ जो नालो नेमत हुयो नीमत पोइ जो न पंहिंजे चई माना धीउ ते रखियईं। हा त पोइ तुंहिंजे पुफीअ जो इहो कौड़ी 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 त पोइ इहो कौड़ी वीचारीअ जो पची वियो अच्छा हाणे सम्झी हा बिल्कुलु बिल्कुलु हाणे सम्झ में आयो त पोइ जॾहिं लॾे आयो पंहिंजी भेण खे हिते त इहो घरु जेको आहे नानी पीरल मीरल हा। नानी सारा हा। उन्हनि जो घरु हुयो उहे हितां माना अॻ में लॾे विया या? न बाबा उन्हनि जो पंहिंजो जाइ हुई हा। जेका ॻाल्हि हुजे हा। ॿुधी हा। चाचो जानण हूंदो हो न हा। उन्हनि जी जाइ हुई पोइ हा। उहे जो लॾे विया न शाप जे ते हा। त पोइ हिननि खे विहारियईं पंहिंजी भेण खे भेण खे हा विया बाबे अच्छा हा पोइ जॾहिं वरी पोइ लॾे विया त ॾाॾो पंहिंजी भेण खे पोइ वठी आयो हा हा पोइ अचे उहे हिते लॾे विया न शाप जे हा त पोइ पुफीअ खे वठी आया पोइ वठी हा आयो पोइ वठी आया सही हाणे इहे जेके वॾियूं ॿोॾियूं थियूं अचनि हा। इन वॾियुनि ॿोॾियुनि में काफ़ी घर बर जेको आहे टही पवंदा ऐं पाणी अंदरि अची वेंदो हा पाणी अची वेंदो त असांजे थलनि ते बची वेंदो पाणी या थलनि खां हेठि न हूंदो? न थले जे पाड़ में हा थलनि जे पाड़ में पोइ कुझु टपड़ कढंदा हुआसीं कुझु घुमसी वेंदा अच्छा ॾाॾे खे मेहनि जो माल माना उहो केतिरो हूंदो हो? हा 5-6 मेंहिं हूंदियूं 5-6 में हा। हूंदियूं सॼो पाण कंदो हो हा पाण कंदो हो ऐं उनजो जेको हे असांजो चाचो बख़्शियल या चाचो कादन चाचो अली बाबो इहे माल मता जो केतिरो हथु वंडाईंदा हुआ ॾाॾे जो? घणो तुंहिंजो पीउ कंदो हो बाबो कंदो हा चाचो कादन? अधो कादन बि गाह दाह करे ईंदो हो पर हा उहो एतिरो न पिचड़ंदो हो ऐं चाचो अली? अधो हली हा हा पोइ ऐं उहो चाचो बख़्शियल? अधे बचकर को न कराईंदो हो उनखे न कराईंदो उनखे न कराईंदो हा हा चवंदो वॾो पुटु अथमि हा इनखे न कराईंदुसि हा केतिरी भला ॾाॾे जी पंहिंजे पुटनि मां घणे खां घणी मोहबत कंहिंसां हूंदी आहे? अधे बचकर सां हा पोइ पुफी हाणे चाचो बख़्शियल ॾाॾे जी वफ़ात खां 2 साल अॻु में गुज़ारियो आहे बाबो अॻ में मरी वियो न अधु चाचो बचकर बख़्शियल अधो बचकर 2 साल अॻु में गुज़ारियो हा ऐं ॾाॾो 2 साल पोइ गुज़ारियो आहे हा त पोइ जॾहिं गुज़ारे वियो चाचो बख़्शियल त ॾाढो केतिरो ॾुख में पोइ ग़मगीन थियो हूंदो? हा पोइ बसि पोइ न कंहिंसां ॻाल्हाईंदो हो न ॿोलाईंदो हो बसि माल काहे हा भाण में बाणे वाड़े हा ऐं अचे सुम्ही पवंदो हो अच्छा जॾहिं लॾे आयो चाचो बख़्शियल हेॾे चांडिए हा त पोइ ॾाॾो हेॾे मिलणु ईंदो हुअसि या चाचो बख़्शियल ओॾां ईंदो हो ओॾां नई ॻोठ? ईंदो हो उहो ओॾां ईंदो हा 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 पोइ ईंदो अचे ॾींहुं ॿ रहंदो हा हा ईंदो पाण ई ॼाणे ईंदो हो त ही जेके चाचे कादन जी शादी ऐं चाचे अलीअ जी शादी बाबे जी शादी चाचे बख़्शियल करायूं न? हा अधे इहे बचकर हा इहे सभु चाचे बख़्शियल करायूं हा न? जे मुंहिंजी हा त भई या तुंहिंजी जेका अधे नाने सां बचकर उहा बि उन कराई न? हा हा न हा माना जेको आम किरदारु आहे चाचे बख़्शियल जो रहियो हा आहे इहे जेके पंहिंजनि भाइरनि खे ॿ टे आया हा त उन्हनि सां मुंहिंजे पीउ न कई अच्छा उहो जेको आंदर त ॿुधो हुई न हा उन बि शिकरायो मूंखे हा हा पोइ बाबे चए मां उते ॾियां जो मूंखे पंहिंजा हुजनि हा अधो बचकर 2 दफ़ा आयुसि हा बाबा हा सुठो आहे चए नौकिरी अथसि बाबे चएसि मां इन्हनि सां न कंदुसि हा जेका ॻाल्हि हुजे अच्छा सही सही हाणे इहो जॾहिं वरी असां वटि चाचे अलीअ जी शादी थी थिए या हैदर जी शादी थी थिए त इन खां अॻु में अच्छा तुंहिंजी जेका शादी थी जॾहिं नाने महमूद सां हा त इहा ॾे वठि थी आहे अम्मा जी इहा त इहे शादियूं गॾु थियूं या अॻु में केरु बाबो परिणियो या अॻु में केरु तूं? केरु जॾहिं अॻ में बाबे खे असां परिणायो अच्छा अॻे बाबो परिणियो हा हा तूं माणे खे ॼाओ हुई हा ॿुधी हा हा तूं ॼाओ हुई तंहिंखां पोइ मुंहिंजी शादी थी हा हा अच्छा मां ॼाओ हा तुंहिंजी शादी पोइ हा थी हा आहे हा अच्छा
त पोइ जेका पहिरीं पहिरीं तोखे इहा धीउ ॼाई आहे, हा मूंखे धीउ ॼाई। धीउ ॼाई, हा उहा धीउ 7 महीना जेरी। 7 महीना जेरी। छा नालो रखियोसीं? हा बदर। बदर, मूं ॾिठी। हा हा उहा बदर मूं ॾिठी। हा त उहा 7 महीना जेरी। हा जेरी। हा उन खां पोइ वरी नाने तुफियल, असांजे मामे तुफियल जे विच ते तोखे वरी को औलाद थियो? न पोइ 5 महीननि खां पोइ छोकिरी मुंहिंजी मरी वई न, हा पोइ मामा थियो। अच्छा, हा पोइ उहो वरी मामो तुफियल त वरी पोइ बाद में थियो न, हा ईअं न? हा सही सही। त हाणे जॾहिं चाचो बख़्शियल गुज़ारे वियो आहे ऐं ओॾां त मूंखे बिल्कुलु यादि आहे, मां बि 6 सालनि जो आहियां ऐं तूं बि उतां मंगसिन मां उतां तूं हली हा ऐं तमामु सभु असां हितां घर भाती हितां हलिया आहियूं। तमामु माना ॾुख जो जहिड़ो अलमियो हुयो उहो बि। हथ त बस न हारजो। ऐं उनखे असांखे वरी जॾहिं असांजो चाचो अली जी शादी थी आहे त उहा बि चाचे बख़्शियल कराई न? अधे बशकर भाॼी अकबर सां न। हा हा त जॾहिं उहा शादी थी आहे चाचो बख़्शियल पाण हुयो? हा अधे बशकर पाण सां पाण पंहिंजे हथनि सां पढ़ायो भाॼी अकबर खे। हीअं न? हा पाण पाण हाणे इन टाइम में हुनजी कोन थो पुछी जेका जना पढ़ाईसूं। हा जे उहो त ॿुधाए उहा कॾहिं चाचो अली उहा कॾहिं पढ़ियो, घणो अॻु में पढ़ियो उहा? उहो सैद जे ॻोठ मां पढ़ायोसीं हा त पोइ माई वीचारी हुई। हा उहा अवल पढ़ियल ई न? हा उहा पढ़ियल पोइ ॿी शादी कयईं न? हा ॿी शादी कयईं। हा शादी कयईं त पोइ जो वरी पंहिंजो चाक वीचारी नची पई, हा बुखार अची पियुसि। पोइ वरी दवा वठी करे ॾिनीसूंसि हा पर वीचारी ख़ुशि न थी। सुबुह जो बुखार थियो, राति जो वीचारी मरी वई। ऐं इन खां बि वरी अॻु में अधे शमन अॻु में शादी कई आहे बाबे खां बि। हा हुनजी शादी बि त तोखे त यादि आहे न? अहिड़ा हूंदा हुआ जेको मामो अलाह हिकु त ॿुधो अथई न, हा मामो मिया हा न अहिड़ा हूंदा हुआ जो बाबे खे अधे बशकर खे चयनि त सचो गिहु। हा जॾहिं भाॼी अकबर पई पढ़िजे त चयईंसि त सचो गिहु वठी ॾे त असां पंहिंजो भतु खाईंदासीं। जे सचो गिहु न वठी ॾींदे त असां तुंहिंजो भतु ई न खाईंदासीं। हा पोइ विया मुंहिंजे त चाक जो ई त मेड़ हो सचो गिहु वठी आ। हल माना वियांव ते चयमि सचे गिह में अथई मानी कर। ये साईं मियां माना मिर्ज़ा वारा न? ओ मिर्ज़ा वारा। मिर्ज़ा वारा। मामो अलाह को ते सफ़र जो पीउ। हा हा उहो बि तो ॾिठो न? हा न? हा सभिनी ॾिठोसीं। हा सही सही सही। हाणे इहो जॾहिं अधे शमन जी वरी शादी थिए थी भला, हा अधे शमन जी शादी त बाबे खां 2 साल माना अॻु में थी आहे। हा त इहा बि माइटी चाचे बख़्शियल ई कराई हूंदी, हा है न? असांजी चाची उहा अशरफ उहा उमेंदर जी, हा इहा बि उन कराई न? हा हा न? मुंहिंजी शादी हा त विपड़े कराई। हा ओ पंहिंजो उहो चाचे बख़्शियल, चाचे बख़्शियल। उन हा त पोइ वरी ॾाढो चाचे बख़्शियल खां बि पोइ वरी 2 साल पोइ गुज़ारे वियो। हा पोइ गुज़ारियो उन खां पोइ त बसि असांजी वॾी पोइ ॾाॾी रही हिकिड़ी। हा त इन में ॾाॾीअ खे बि ॾाढी काफ़ी यादगिरियूं हूंदियूं पंहिंजे वॾड़नि जूं। तो सां कॾहिं भला ज़िक्र या कई पंहिंजे जीअं ॾाॾे उभाए जो या जेका पंहिंजी माउ हुअसि उन जो? हा चवंदी हा हा चवंदी त मां बसि पोइ हिकिड़ो भाउ हुअसि न मूंखे। हा उन जो नालो छा हो? जेको चाचा हिते नालो रखियो उनजो कादिर बख़्श नालो? कादिर बेग। हा हा पोइ उहो छा जंहिंजी घरवारी ॾाढी सहती हुई? उहा मामी हुई न असांजी। उहो त चवां न त ॾाॾीअ जो भाउ हो न, भाउ हो जेको कादिर बख़्श चई थी, हा हा उनजी घरवारी ॾाढी सहती हुई न? सहती। हा हा न? त पोइ तॾहिं वञी उहो मामो थियो न तुंहिंजो, हा मामो थियो त उहो ॼण वञी तुंहिंजी मामी थी। हा त इहे जेके पुराणा थोरा रिश्ता नाता आहिनि उन में ॼाण यानी इहा मिले थी त काफ़ी जेके माइट आहिनि ॿिया बि उन्हनि सां सिलसिलो हुजणु इहो माना असांजो घणो जुड़ियल आहे। त जेके तुंहिंजी शादी थी या अम्मा जी शादी थी इन खां पहिरियां त असांजो मंगसे जेको जुड़ियल माना रिश्तो चइजे पहिरियां त न हो न? न हो अॻ में पोइ अधु ओसमान हुयो न ऐं अधी आशत उन्हनि कमु कराए असांखे भाॼाई वठराए ॾिनी। अच्छा जॾहिं वरी इहो
शादी वादियूं ईअं तव्हांजी माना थियूं आहिनि त इन खां पोइ वरी हिते जॾहिं तूं आई आहीं पढ़णजी त ॾाढो हुसैन हा पोइ तुंहिंजो सहुरो हा उनजो तबियत मिज़ाज उनजी कीअं आई उनजी ओ त भलो हो हा हा जा वरी जेको अधो सलेमान हो हा न इन खां वधीक जेको कुराड़ो अलाह बख़्श हा ॾाढो कुराड़ो लाल भाई लाल बख़्श इहो उहो चवंदा ॾाढो अलाह वारो हुयो ॾाढी इन जो अधीअ जो पीउ हो न अलाह वारो हो हा माना ॾाढो इबादत कंदड़ हुयो उहो त ॾिठो न हा उहो त ॾिठो न केरु इहो ॾाढो लाल भाई कोन लाल बख़्श हा हा छो भाॼाई वारनि खे ख़बर आहे हा न न तो तो त वरी अञा वॾी न हा सो उहो त तो ॾिठो माना काफ़ी अलाह वारो माण्हू हुयो हा ऐं असां नंढिड़ा आहियूं त बिल्कुलु असां बि हुनखे ॾिठो पर हाणे तूं वरी वॾी त तूं वरी उते जो रुगो हा त ख़बर आहे असांखे के रुगो दरीअ जी रुगो चिपट आयो हा भली वियो ने घोट हा न हा हा त परवरिश ऐं तरबियत त असांजी माना उते थी न त हाणे इहे जेके वरड़ा हुया हिननि खे असां त नंढिड़े इलाइक़ो माना पंहिंजे ॾिठो पर तूं जेको आहे त हुनखे त वरी वॾी हुई आहे उते पढ़णजी वई त हुनखे वरी तूं अञा वधीक ॾिठो न हा सो इहो तमामु बहितर ऐं ॾाढी सुठो थियो इहे यादगिरियूं कुझु इहे संभाले ऐं रखियोसीं हा वॾी महिरबानी अच्छा